अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी किताब आहे प्यासी धरती रमंदा बादल। नाविल निगार सिराज किस्त 47। ॾाहको ॾींहुं आराम करण खां पोइ हू जॾहिं ॿाहिरि निकितो तॾहिं हिनखे दुनिया बदिलियल बदिलियल नज़र आई। इन दुनिया में हिन जो पंहिंजो कुझु बि न हो। इहा दुनिया हिन लाइ न पंहिंजी हुई न पराई। हिन जो इन दुनिया सां त ओपराइण जो रिश्तो बि न हो। हू महज़ लातालुक बेलाॻापे कटियल लॻण वांगुरु हुन दुनिया में थेड़ खाइण लाइ निकिरी पियो हो। बिना कंहिं सोचण जे हू टैक्सीअ में चढ़ी वेही रहियो। जॾहिं टैक्सीअ वारे हिन खां पुछियो किथे हलणो आहे, किथे हलणो आहे, ॼण त हिन पंहिंजे पाण खां सुवालु पुछियो ऐं टैक्सीअ वारो जवाब बदिरां साॻियो सुवालु ॿुधी शीशे में हिनखे चिताए ॾिसणु लॻो त हू होश में बि हो या न। जॾहिं टैक्सीअ वारे ॿीहर सुवालु कयो तॾहिं हिन बेख़्यालीअ मां हिकु एड्रेस खेसि ॿुधाई ऐं कुझु वक़्त खां पोइ हिन पाण खे चित्रकार जे दरवाज़े अॻियां ॾिठो। चित्रकार जे कमरे में अॼु त केतिरा ई माण्हू हुआ ऐं हू ज़रे घटि वापसि वञण ते हो, पर चित्रकार जी नज़र हिन ते पइजी वई। अड़े अनवर तूं, आउं वरी ॿिए कंहिं वक़्तु ईंदुसि, हिन ॿियनि माण्हुनि ॾांहुं इशारो कंदे चयो। अड़े ही सभु पंहिंजा दोस्त आहिनि, पर तूं हुए किथे? पोइ हिन जे मुंहं ॾांहुं ॾिसंदे चयईं, ही तोखे छा थी वियो आहे, कुझु बीमार हुए? हा, बीमार थी पियो हुउसि। तूं त अधु बि न रहियो आहीं ऐं ही तुंहिंजूं अखियूं अञा ताईं ॻाढ़ियूं ॻाढ़ियूं रत थियूं पियूं आहिनि। अचु न, बीह छो रहे। सलीम हिन खे वठी अॻिते आयो ऐं खेसि हाणे हिकु बुज़ुर्ग जे अॻियां बीहारियईं। हुन बुज़ुर्ग जे मुंहं ते उमिरि खां सवाइ इंतिहा दर्जे जी ज़हानत ऐं इंतिहा दर्जे जी शरारत बखी रही हुई। उहा शरारत एतिरी मासूम हुई जो ईअं थिए मालूम थियो ॼण त हिन अञा ताईं पाण खे ॿार थिए सम्झो। बाबा, हीअ आहे मुंहिंजो दोस्त अनवर, जंहिं लाइ मूं अव्हां खे ॿुधायो हो। हिनखे अॻे ई तव्हां सां मिलाइणो हो, पर बीमार थी पियो ऐं अॼु केतिरनि ॾींहंनि खां पोइ मिलियो आहे। अनवर, हीअ आहे मुंहिंजो बाबा प्रोफेसर रशीद। ही हमीद आहे, ही नवाज़ आहे, ही तनवीर, ही मुंहिंजा बाबा जा दोस्त आहिनि। अनो शर्माईंदे सभिनी खे सलाम कयो। सभिनी खे सलाम जो जवाबु ॾिनो ऐं उथी बि हिन सां हथु मिलायो। ख़ुदि प्रोफेसर बि उथी बि हथु मिलायो। उहा ॻाल्हि हिनखे एतिरी वणी जो चित्रकार ऐं प्रोफेसर लाइ हिन जी इज़त ॿीणी थी वई। अवा वाह जो दोस्त कयो अथई, जो तूं बीमार थिए त तुंहिंजी ख़बर तॾहिं वरिताईं जॾहिं तूं खेसि पाण ॿुधाइण आहे। प्रोफेसर खिलंदे चयो। बाबा, सच त मूंखे का ख़बर न हुई। चित्रकार पंहिंजो बचाव कंदे चयो। हा पुट, ॿियनि जा बीमार दोस्त त रेडियो ते ऐलान कराईंदा आहिनि त यारो असीं बीमार आहियूं, अची पुछी वञो। प्रोफेसर मासूमियत मां चयो ऐं सॼो टोलो अची टहकनि में पियो। ख़ुदि अनूअ खां बि टहक निकिरी वियो। पुट, तूं एतिरो परे छो वञी वेठो आहीं? चित्रकार जी सुबत का ख़ासि सिहत वारी कान्हे। हेॾे अची मुंहिंजे भर में वेह त पाण दोस्ती ॻंढियूं। प्रोफेसर शफ़क़त मां चयो। ही कहिड़े क़िस्म जा माण्हू हुआ? शफ़ीक, बाझारा, इज़त ॾींदड़? अनूअ सोचियो ऐं हिननि में का बि नफ़रत छो कोन हुई। अड़े अबा सलीम, मन हिननि नए दोस्त जे मुआबिक़ चांहि प्यारी कंजूस कंहिं जाइ जा। प्रोफेसर चित्रकार खे मुखातिब थींदे चयो। सभु वरी खिलण लॻा ऐं चित्रकार फिको फिको थींदे चांहि लाइ पासे वारे कमरे ॾांहुं हलियो वियो। जॾहिं हू मोटी आयो तॾहिं प्रोफेसर हिन ॾांहुं कुझु अहिड़ियुनि नज़रुनि सां ॾिठो जो वरी अची सभु खिल में छुटकिया। किथे आहे चांहि? बसि हिजो आई बाबा, पाण ई त कॾहिं बि न ईंदी, को खणी ज़रूरु ईंदो हूंदो। हा बाबा, नबू ईंदो हूंदो। अड़े नबूअ खे छा कबो, चओ त नबू चांहि खणी ईंदो हूंदो। प्रोफेसर चित्रकार खे तंग कंदे चयो। चांहि पीअण खां पोइ जॾहिं प्यालियुनि जो ठड़को बंदि थियो तॾहिं प्रोफेसर सभिनी वेठल माण्हुनि ते हिकु नज़र विझंदे चयो। सो मूं ते ॻाल्हि कई त हीअ असांजो समाज, हीअ असांजो मुआशिरो पंहिंजे पुठीअ जो कंडो या मग़ज़ी ॾोरो ॼण त टीबीअ में गिरफ़्तार थी विञाए चुको आहे। अव्हांखे त ख़बर आहे त इल्मु बदन में मग़ज़ी ॾोरो ई आहे जो असांजे हिन ज़िंदह रहण जी हक़ीक़त बनायो बीठो आहे। मग़ज़ी ॾोरे खे नुक़सानु पहुचे थो त या त माण्हू अध रंग में वठिजी वेंदो या बिना मरी पवंदो। तीअं असांजे मुआशिरे या समाज जो मग़ज़ी ॾोरो असांजा ॻोठ, असांजूं ॿहिराणियूं आहिनि, असांजा हारी नारी कमी कासबी आहिनि। अवां उन्हनि खे बीमार ऐं अपाज रखियो त समूरो समाज अपाज थी पवंदो। असांजे समाज जी वाघ, समाज जी नाकेलीअ जी महार हिकु अहिड़े टोले जे हथ में आहे जंहिंखे आउं 8 खड़ो या ऑक्टोपस सॾींदो आहियां। अवां मां केतिरनि शायदि उहो 8 खड़ो या 8 टंगो चओसि ॾिठो ई कोन हूंदो। उहो जानवर समुंड जे जानवरनि मां सभिनी खां ख़तरनाक आहे।
उनखे 8 ज़हरीलियूं टंगूं थींदियूं आहिनि, जन खे कुकड़ वारियूं खड़ूं सॾिजे त मुनासिबु आहे। उन 8 टंगे जे अॻियां को बि जितामड़ो आयो त हिन रुॻो पंहिंजी हिकु खड़ कमु आंदी त ॼण त हुनजी हयाती पूरी थी। उन हिकिड़ी खड़ जे ज़हर में एॾी छिक आहे जो उहो जानवर पाण ई छिकजी हिन जे टंगुनि जे पंजोड़ में फासी पवंदो ऐं पोइ हुनजो निकिरणु मुहाल आहे। अवी उन 8 टंगे जूं 8 ई टंगूं वारे वारे सां कपियो, पर जेकॾहिं हुनजी खाऊ टंग बची वई त न रुॻो अवी उन जीतामड़े खे बचाए न सघंदव, पर 8 खड़ो बि उन हिकिड़ी टंग जे सहारे जीअरो रहंदो ईंदो ऐं हिन जूं नयूं टंगूं ॼमी पवंदियूं। पर जेकॾहिं अवां हुनजी खाऊ टंग कपे विधी त ॿियूं टंगूं बि सत छॾे वेंदसि ऐं हुनजो सत हिन जी जान हिन जी ज़िंदगी चीचिलाईंदे दम ॾींदी। बिल्कुलु इन तरह असांजे समाज खे गिरफ़्तार कंदड़ 8 खड़े जी खाऊ टंग आहे। ॻोठ ऐं ॿहिराड़ियुनि ते कब्ज़ो। जेकॾहिं हुनजी उहा टंग मज़बूत थी वई त अवी हुन सां कॾहिं बि मुक़ाबिलो करे न सघंदव। अवां उन 8 टंगे टोले खे सुञाणो बि था। ॾिसो न, हिकु तरफ़ नाणे ते बैंकुनि जे नाले में हिननि जो कब्ज़ो आहे, उहा थी हिकिड़ी टंग। ॿिए तरफ़ कारखाना हिननि जी मिल्कियत आहिनि। टे तरफ़ ज़मीन जो मादनियात हिननि जे कब्ज़े में आहिनि। चौथे तरफ़ आमोदरफ़्त जा ज़रिया हिननि जे असर हेठि। 5 तरफ़ वापार ऐं तिजारत हिननि जे खीसे में। 6 तरफ़ अवां जी तालीम ते हू हावी ऐं 7 तरफ़ अवां जी सिहत सफ़ाई हिननि जे हथ हेठि। बाक़ी 8 जाइदाद आहे ज़रई ज़मीनूं ऐं उन्हनि जी पैदाइश। जेतोणीकि हिननि जो अणसिधो कब्ज़ो उन्हनि ते बि आहे, पर सिधो सऊं हिननि उनखे पंहिंजी मुठ में आण ते अञा हाणे सोचियो आहे। उहा आहे 8 खड़ खाऊ टंग। उहा जेकॾहिं मज़बूत थी वई त समाज जा उहे ऑक्टोपस माण्हुनि खे पीड़े नपोड़े खोखलो करे मारे उछलाए छॾींदा। साईं मिसाल त वाह जो ॾिनो अथव। हिकु नौजवान संजीदगीअ सां चयो, पुट अहिड़नि निज़ामनि जी बुलंदीअ या आख़िरी तरह ख़ात्मे जो हिकु निशान आहे त मुल्की सरमाए जी नुमाइंदगी फ़क़ति चंद माण्हू कनि ऐं उहे साॻिया माण्हू ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ शोबनि ते हावी हुजनि। ऐं अख़बारूं खणी ॾिसो त जेके माण्हू अॻे रुॻो वापारी हुआ से ई हाणे मिलुनि जा मालिक आहिनि, से ई बैंकुनि जा कर्ता धर्ता आहिनि, से ई मुल्क जी तामीर जा रस्तनि वाहन दरियाहनि जा ठेकेदार आहिनि, से ई खाइण ऐं मदनियात जा हिसेदार आहिनि। पूंजीवाद जो उहो मिसाल त अहिड़ो आहे जंहिं लाइ बि कंहिं सबूत जो ज़रूरी कोन्हे। हिन जी पहुच खां फ़क़ति ज़राए रहियल आहे, पर रफ़्ता रफ़्ता उते बि सिधी तरह सां उहे हथ अटकाईंदा वञनि, छाकाणि त हिननि खे मिलुनि लाइ कारखाननि लाइ लाणियुनि लाइ मज़ूर खपनि। शहरी मज़ूरनि जो तादाद ई केतिरो। उन हथ चुरांद ॿहिराड़ियुनि ऐं ॻोठनि खे आहिस्ते आहिस्ते हज़म करण जो नतीजो अखियुनि आॾो आहे। पर जॾहिं ही 8 नगो मॉडल फार्म, मैकनाइज़्ड फार्म, कैटल फार्म ऐं पोल्ट्री फार्मनि जे नाले में ज़मीन ते ईंदो तॾहिं हुनजो हिकिड़ो नतीजो निकिरंदो। हारीअ खे कुएं ते गुज़रान लाइ ज़मीन खे छॾे मिल मज़ूर थियणो पवंदो। ॿहिराड़ीअ जी आदमशुमारी मुख़्तलिफ़ हैसियत में शहरनि ॾांहुं मुंतक़िल थींदी। हारी मिल मज़ूर बणिजंदो। मिल मज़ूरनि जी हालत तव्हां ॾिठी आहे। कारखाना ऐं सनतूं अॻे ई थोरियूं जन में हिकु सोचियल सम्झियल साज़िश तहत मज़ूर ॿाहिरां घुराए भर्ती था कया वञनि। उन जा 2 सबब आहिनि। वतन खां दूर उतर खां ईंदड़ मज़ूर पंहिंजी मज़दूरीअ जे तहफ़ुज़ ख़ातिर हक़ घुरण खां कीबा ईंदो। ॿियो त सिंध जे शहरनि ते गैर सिंधी आबादीअ जो कब्ज़ो कराए जमहूरियत जे नाले में सिंध ते सियासी ऐं मुआशी कब्ज़ो ॼमाइण ऐं क़ाइमु रखण लाइ उन्हनि खे इस्तेमालु कयो वेंदो। आज़ादी ऐं विरहाङे जे नाले ते सिंध जे विचोले तबिके खे तड़े कढियो वियो। उन जे बदिरां हिकिड़ो नओं विचोलो तबिको आंदो वियो जंहिं समूरियुनि नौकिरियुनि, वापार, जाइदाद ऐं मंडियुनि ते कब्ज़ो करण में देरि ई कान कई। नतीजो उहो थियो त सिंध हींअर चइनी तरफ़नि खां कोड़कीअ में फाथल आहे। जॾहिं हारी मिल मज़ूर बणिजंदो, जॾहिं सिंध में नओं विचोलो तबिको उभिरंदो, तॾहिं शहरनि ते अॻे ई ॿियनि जो कब्ज़ो हूंदो। उन्हनि जे कब्ज़े खे क़ाइमु रखण लाइ उतर खां आंदल मज़ूरनि खे इस्लाम ऐं पाकिस्तान जे नाले में इस्तेमालु कयो वेंदो। नए सिंधी मज़ूर खां ज़मीन जो पोरियो बि वियो त सनतुनि कारखाननि जी मज़ूरीअ खां बि आङूठो। जेकॾहिं हिननि कुझु गोड़ शुरू कयो त हिननि ख़िलाफ़ु 2 कारवायूं शुरू थींदियूं, हिकिड़ो नशो ऐं ॿियो हथियार। प्रोफेसर जे आवाज़ में गंभीरता सां गॾु हाणे नाउमीदी बि वधंदी वई, जंहिंखे सभिनी महसूसु कयो। अॼु सिंध जे अक्सर ॻोठनि ऐं सिंध जे शहरनि में सिंधी पाड़नि में नशे जेके हाञा कया आहिनि से ॾिसणा हुजनिव त कराची जे लयारी ऐं चाकीवाड़े में इब्राहिम हैदरीअ में वञी ॾिसो, हैदराबाद जे फुलेली टंडे वली मोहम्मद खे ॾिसो,
उतर खां ईंदड़ उहो ज़हर कीअं थो विराइजे, उन जे पोयां बि वॾी रिथाबंदी आहे। चर्स जो समूरो विकिरो पान जे मांडलियुनि ज़रिए थो थिए। पान जूं मांडलियूं केरु थो हलाए, उन ते कॾहिं सोचियो अथव? सिंधी माण्हू जेके पान ते ठठोलियूं कंदा हुआ, से ओचितो ई ओचितो पान जा एॾा शौक़ीन थी पिया आहिनि जो नंढनि नंढनि ॻोठनि ऐं शहरनि ते बस स्टॉपनि ते पान जूं मांडलियूं खुली पियूं आहिनि, जिते मांडलियुनि वारा सिंधी शौक़ीननि खे पान सां गॾु हिकिड़ी सिगरेट मुफ़्त में था पियारीनि। ऐं पाण था सम्झो त उन्हनि मुफ़्त जे सिगरेटनि में छा भरियल हूंदो, जो जंहिं हिकिड़ो ॿ भेरो पान खाधो ऐं मुफ़्त जी सिगरेट पीती त टे भेरे पान सां गॾु हड़ा पैसा ॾेई उहा सिगरेट वठंदो। प्रोफेसर का घड़ी चुप थी वियो। हिन जा ॿुधंदड़ ॼण त हिन जी गंभीरता खां लवाइण लाइ कंधु हेठि करे ॼण ज़मीन में कुझु ॻोल्हण जी कोशिशि करे रहिया हुआ। मूंखे डपु आहे त उहो वक़्तु परे कोन्हे जॾहिं उहे ॿाकड़ियूं होटलूं जिते हवा में उड़ता जाए मेरा लाल दुपट्टा मलमल का क़िस्म जा रिकॉर्ड था वॼनि, उहे पान जूं मांडलियूं जिते चर्स जो ज़हर थो विकामे सिंधी क़ौम जे वजूद खे उॾोईअ वांगुरु खाई खोखलो करे तारीख़ जे उगलदान में उछले छॾींदियूं। उनखे बचाइण वारो को बि कोन हूंदो। वॾेरा अॻे ई हिननि जे मुक़ररु कयल सूबेदारनि ऐं डिप्टियुनि जे खीसनि में पिया आहिनि। उहे चवंदनि त उथी बीहो त उथी रहंदा, चवंदनि वेही रहो त वेही रहंदा। उन्हनि जो हिननि ॿियो बि बंदोबस्तु कयो आहे त पंहिंजे ज़ालुनि ऐं सुरेतुनि सां गॾु खेनि हीरा मंडीअ जे माशूक़नि जी अहिड़ी हेर विधी अथनि जो असांजे चङनि चङनि मोतबरनि हिननि खे लाहौर में बंगला वठी ॾिना आहिनि ऐं बाक़ाइदे उन्हनि खे माहवार ख़र्च पिया ॾियनि। रंग त तॾहिं थींदा जॾहिं उहे ॿार ॼणींदियूं ऐं उन्हनि ॿारनि जे हिसाब में ज़मीनूं बि लिखी ॾींदा। हाणे प्रोफेसर जे मुंहं ते कावड़ जा आसार बि ज़ाहिर थियण लॻा हुआ, पर तॾहिं बि हिन धीरज सां पंहिंजी ॻाल्हि खे जारी रखियो। सभ खां वॾी साज़िश असांजे ख़िलाफ़ु तालीम जे मैदान में थी आहे। असांखां असांजी ज़ुबान खसे हिकु अहिड़ी ज़ुबान मड़ी वई आहे जंहिंजो असांजी तहज़ीब, असांजे सुभाउ, असांजी सोच, असांजी तारीख़ ऐं असांजे माणिपे सां को परे जो बि लाॻापो कोन्हे। वीचारा बंगाली उन साज़िश खे उथंदे ई सही करे विया ऐं पंहिंजा कुंदर माराए घटि में घटि उन मैदान में पाण बचाए विया। असांजे ॿारनि खे अहिड़ी तइलीम ॾिनी पई वञे जेका हिननि खां पंहिंजी सुञाणप विसाराए रही आहे। उहा तालीम बि अहिड़ी ज़ुबान में ॾिनी थी वञे जेका सोचण जे सरचश्मनि खे आफ़ीम वांगुरु ॻहिराए माठो करे हमेशह लाइ सुम्हारे छॾींदी। नाले में अञा बि सिंधी स्कूल आहिनि, पर ॾींहों ॾींहुं उन्हनि खे कंहिं न कंहिं बहाने सां बंदि कयो पियो वञे। मूंखे सभ खां वॾी कावड़ असांजे उस्तादनि ते आहे जेके न रुॻो उन साज़िश खे सम्झी न सघिया, पर जन सम्झो से रुॻो पंहिंजे रोज़गार बचाइण ख़ातिर या त हिननि जे लॾे में शामिलु थी विया या बिना टोट बणिजी भंग पी टंगूं टेड़े सुम्ही रहिया आहिनि। प्रोफेसर माठ थी वियो। सभिनी ॾिठो त प्रोफेसर जे अखियुनि मां लुड़क लड़ी संदसि कमीस में जज़ब थींदा थी विया। अनूअ खे अलाए छो उहो महसूसु थियो त प्रोफेसर नथे चाहियो त हिन खे को रोहंदो ॾिसी वठे। उन करे उन पंहिंजे कंध खे अहिड़ी तरह ढारे छॾियो जीअं हुन जे अखियुनि ते कंहिंजी नज़र न पवे। ही कहिड़ी दुनिया जा कहिड़े क़िस्म जा माण्हू हुआ जिन खे पंहिंजे दुख दर्द खां वधीक ॿियनि जे दुख दर्द जो ऊन्हो। साईं हिकिड़ी ॿी कारवाईअ जो बि त ज़िक्र कयो। हिकिड़े नंढे नंढे जवान सवाल कयो। ईअं थिए भायो ॼण त प्रोफेसर खे ॿुधण जो ही आख़िरी मौक़ो हो। पुट ॿी कारवाई आहे हथियारनि जी। उहे हथियार बि उतर खां घुराया था वञनि ऐं उहे शहरनि में अहिड़नि टोलनि में विराया वञनि था जिन खे वक़्तु पए कमु आणे सघिजे। उहे हथियारबंद टोला हर उन माण्हू या तबिके जे ख़िलाफ़ु इस्तेमालु थींदा जेको हिननि जी असुलु रांदि खे सम्झण या रोकण जी कोशिशि कंदो। मसलन जेकॾहिं सिंधी मज़दूरनि खे शहरनि में अचण खां रोकणु ज़रूरी थी पियो त हिननि में ॾहका फैलाइण लाइ उहे इस्तेमालु कबा। शहर खां ॿाहिरि कारखाननि में जेके थोरा घणा सिंधी मज़दूर आहिनि उन्हनि जेकॾहिं पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ु उथाइण जी कोशिशि कई त उन्हनि ख़िलाफ़ु कंहिं बि बहाने उहे हथियार इस्तेमालु थींदा। नशे जे कारोबार ख़िलाफ़ु जेकॾहिं माण्हुनि को गोड़ कयो त उन्हनि खे हिसाइण लाइ बि उहे ई हथियार इस्तेमालु थींदा। इहा रिथाबंदी रुॻो अॼु जे लाइ न आहे, पर ईंदड़ तारीख़ में जॾहिं बि उन ई अठखड़े खे को ख़तरो महसूसु थियो तॾहिं उहे हथियार इस्तेमालु थींदा ऐं बाक़ाइदे मुनज़म तरीक़े सां सरकारी सरपरस्तीअ हेठि इस्तेमालु थींदा। छाकाणि त जेकॾहिं असीं तारीख़ खे सम्झूं था त हू बि माठ करे अखियूं बंदि करे कोन वेठा आहिनि। अख़बारूं ॾिसो, रिसाला ॾिसो। हिकिड़े पासे त सरकारी दानिश्वर आहिनि जेके बंगालियुनि, सिंधियुनि, बलोचनि ऐं पठाणनि खे सही इस्लाम ऐं नज़रिए सम्झाइण ते कालमनि जा कालम वेठा कारा कनि।
ॿिया वरी गैर सरकारी दानिशवर आहिनि जिन वटि अलीगढ़ जूं डिग्रियूं आहिनि, जिन वटि देवबंद जूं दस्तारूं आहिनि, जिन वटि तबलीग जा परवाना आहिनि, उन्हनि जी ॾोर बि उन्हनि साॻियनि जे हथ में आहे। ऐं गैर जानबदारीअ जो ढंढोरो ॾींदे उहो था चवनि त मूं जहिड़ा माण्हू सिंधियुनि खे, बंगालियुनि, पठाणनि खे, बलोचनि खे पंहिंजी सुञाणप ॾेई कबीरो गुनाह वेठा कनि, जिन ख़िलाफ़ु जिहाद करणु ऐं इस्लाम आहे। पोइ साईं निठ छा थींदो? असीं छा था करे सघूं? अनूं ॾिठो त उहो साॻियो नौजवान हो जंहिं पहिरीं बि सुवालु कयो हो। हिन वरी प्रोफेसर ॾांहुं निहारियो, जंहिंजे मुंहं ते वरी कंहिं अजीब ना उमीदीअ जूं रेखाऊं फैलिजी वियूं। प्रोफेसर पंहिंजे साम्हूं वेठल उन नौजवान ॾांहुं निहारियो, पर उहा निहार नौजवान खां घणो परे आईंदे जे कंहिं धुंध खे घूरे रही हुई। ऐं पोइ हिन जे आवाज़ में हल्की ॾकणी अची वई, जंहिं सभिनी खे वरी उदास करण सां गॾु हिकु अजीब ख़ौफ़ में मुब्तला करे छॾियो, ॼण त प्रोफेसर मथनि कंहिं अहिड़ी वारदात जो ॾसु ॾियण वारो हो जंहिंखे रोकण खां उहो बिना बेवस लाचार हुआ। थींदो उहो जेको हमेशह तारीख़ में थींदो आयो आहे। असां वटि बि कुझु वक़्तु अंदरि हिकिड़ो वॾो धमाको थींदो, अहिड़ो धमाको जंहिंजो बुणबुनियाद हुन वक़्तु पइजी चुको हो जॾहिं ही मुल्क ठहियो ऐं पोइ उन ते जेका धोखे जी दीवार खड़ी कई वई, सा धड़ाम करे ड्रही पवंदी। मुंहिंजी अखियुनि जी दीद घटिजी वई आहे, पर मुंहिंजे अंदर जो नूर मूंखे उहो ॾेखारे रहियो आहे त उन धोखे जी दीवार खे ड्राइण लाइ असांजा बंगाली साथी उहो धमाको कंदा। ज़ुल्म ऐं परमारियत जॾहिं हिकु हदि टपी वञे, कंहिं क़ौम जी शनाख़्त ख़तमु करण लाइ हिननि ते काफ़र हुजण जी तुहमत हई वञे त सम्झो त उहा क़ौम पंहिंजे बचाव जो आख़िरी हथियार बग़ावत खे हथ में खणण में देरि कान कंदी। बंगाली उहो ई कुझु करण वारा आहिनि। अला शल संदन साणी थिए। उन क़िस्म जूं बग़ावतूं हज़ारे लखे जानियुनि जी क़ुर्बानी घुरंदियूं आहिनि। ख़ुदा करे त उन में इंसाननि जो रतु एतिरो न वहे जो इंसान जो इंसानियत मां ईमान निकिरी वञे। पर बंगाली पंहिंजी बग़ावत में कामयाबु थियनि या न, ॿिन्ही सूरतुनि में सिंध जे माण्हुनि लाइ आउं हिकु ख़ौफ़नाक दौरु ॾिसी रहियो आहियां। बंगालियुनि में सियासी शऊर आहे, ॿधी आहे, तालीम आहे, ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त हिननि जे ज़हननि में मुंझारा पैदा करण जी, इस्लाम जे नाले में तफ़रीक़ेबाज़ी पैदा करण जी साज़िश खे सम्झण जी साञा आहे। ॿिए तरफ़ सिंधी छिड़विछिड़ा आहिनि। संदन सियासी शऊर अञा बांबड़ा पियो पाए, वञनि इल्मु कोन्हे खेनि इस्लाम जे नाले ते बंबलाए सघिजे थो। बंगालियुनि पंहिंजे ॿिन्ही महाज़नि ऐं मोर्चनि, शहरनि ऐं ॿाहिराड़ियुनि खे हिकिड़े ई सॻे में पोइ पंहिंजे ॻिचीअ जो हार बणाए छॾियो आहे। सिंधी शहरनि मां बेदख़ल थी रहिया आहिनि। संदन ॻोठनि जो बि रतु सतु चूसे खेनि चीथाड़े मरीज़ बणाए छॾियो वियो आहे। पंहिंजी शनाख़्त परे रही सिंध ऐं सिंधियुनि जो वजूद बि अहिड़े जोख़म में आहे जो मूंखे समूरी तारीख़ में अहिड़ो दौरु नज़र कोन थो अचे। सिंध जो रतु शायदि ॾाढो मिठो आहे जो हर ॼोर उनखे चुटी पई आहे। जॾहिं ॼोरुनि मां ई असीं पंहिंजी जिंद आज़ादु नथा करे सघूं त अठ टंगे सां कीअं पुॼी सघिबो, सो मूंखे बि सम्झ में नथो अचे। मुमकिन आहे तव्हां जवाननि खे अहिड़ी मत अचे जेका असां जहिड़नि नोड़ीअ मां नांग करण वारनि पर मतड़ियुनि जे तजुर्बनि जे उबतड़ का नई राह ॻोल्हे कढनि, को साइंसी मौजज़ो करे ॾेखारीनि। अॼु पोइ आज़ादी ॾाढियुनि क़ुर्बानीुनि खां पोइ मिलंदी आहे। धारियुनि बैठकी हाकमनि खां आज पोइ हासिलु करण में जेके क़ुर्बानियूं ॾियणियूं पवनि थियूं, उन जे मुक़ाबले में देसी बैठकी राज मां जिंद आज़ादु कराइण में उन खां ॾहूणियूं क़ुर्बानियूं ॾियणियूं पवनि थियूं। कॾहिं कॾहिं त क़ौमूं एतिरो मारियूं वियूं आहिनि, एतिरो त चिथियाड़ियूं वियूं आहिनि जो महसूसु ई कोन थींदो आहे त को उन में साह ऐं साझा सघ ऐं मत बची बि आहे या न। नालो ई मेसारजी वेंदो आहे। पर जेकॾहिं इल्मु आहे, साञा आहे, जज़्बो आहे, पंहिंजी सुञाणप बरक़रार रखण जो ओनू आहे त तारीख़ जे कंहिं बि मोड़ ते क़ौमी छोटकारो मिली सघंदो आहे। उन करे जिन खे अञा कुझु दर्द दिलि में आहे त इन खे उन अठ टंगे ते वार करिणो पवंदो। उन जी गर्दन ते वार करण में शायदि अञा कुझु वक़्तु लॻे, छाकाणि त धर्म कर्म ऐं मज़हब जी ढाल हिन जी गर्दन आॾो आहे। उन करे असीं फ़क़ति उहो ई करे सघूं था त हिन जी खाऊ टंग खे मज़बूत थियणु न ॾियूं। ऐं जवान ॻोठनि ऐं ॿहिराणनि में घिड़ी पओ, खेनि तालीम ॾियो, खेनि तरबियत ॾियो, खेनि पंहिंजे ख़ालिक ऐं राज़िक हुजण जो एतमाद ॾियो। उहा ई हिकु ख़िदमत आहे जा अव्हीं बजा आणे सघो था, बाक़ी तारीख़ जी सघ ते छॾे ॾियो। प्रोफेसर जे ॻाल्हाइण जो अंदाज़ अहिड़ो हो ॼण त हू लफ़्ज़नि में तस्वीर कढंदो थिए वियो ऐं ॿुधंदड़नि ते ॼण त हिन जो जादू करे छॾियो हो।
अनु लाइ ही ॻाल्हियूं न रुॻो नयूं हुयूं, पर हिन जे दिमाग़ कॾहिं अहिड़ी का गॾियल मुश्तरक ऐं इज्तमाही ॻाल्हि सोची बि कान हुई। हिनखे अॼु पहिरियों भेरो अहसासु थियो त की इंसान ॿियनि लाइ बि ज़िंदा रही सघनि था ऐं अहिड़ी इज्तमाही ज़िंदगी बि ज़ाती ज़िंदगीअ जो हिकु हिसो थी सघे थी। पंहिंजा दुख दर्द कंहिं कुल जे दुखनि दर्दनि जो हिकु हिसो बि थी सघनि था। पर हिनखे हैरत उन ॻाल्हि ते हुई त प्रोफेसर जेकी कुझु चयो थिए उन में समायल सच खे सम्झणु केतिरो न सवलो, केतिरो न आसान हो। पर ही सच अनूअ जे ज़हन खां घणो ॻरा हुआ। जेकॾहिं उहे सच हिन खे आवड़िया बि न त बि एतिरो ओचितो कॾहिं बि न आवड़ंदा। सॼी महफ़िल ते हिकु अजीब संजीदगी समाइजी वई हुई, जंहिंखे टोड़ण ॼण त गुनाह हो, पर उहो गुनाह वरी बि प्रोफेसर पंहिंजे सिर ते खयो। अड़े अवी सभु त अहिड़ा संजीदा थी विया आहियो ॼण त को अठ टंगो अव्हां खे गिड़काइण वारो आहे। प्रोफेसर खिलंदे चयो। सभिनी जे चेहरनि ते मुर्क मोटी आई। कुझु वक़्तु ईअं ॻाल्हियूं थींदियूं रहियूं ऐं पोइ महफ़िल में आयल ॿाहिरियां माण्हू मोकिलाए हलिया विया। पुट तुंहिंजे चेहरे में हिकु अजीब कशिश आहे। ईअं पियो सम्झां ॼण त मूं तोखे किथे अॻे ॾिठो आहे, किथे सो यादि नथो पवे, ऐं हाणे आउं पोड़ो बि बिन झूर थी वियो आहियां। छा कंदो आहीं? जी जी नौकिरी कंदो आहियां। अनूअ ईंदड़ सवालनि खां हींअर ई घबराइण लॻो। तुंहिंजी उमिरि त अञा पाण जी आहे, पर भायां थो त हालतुनि तोखे एतिरी नंढी उमिरि में नौकिरी करण ते मजबूर करे विधो आहे। प्रोफेसर ॼण त खेसि जवाब जी सहमत खां बचाए छॾियो। तुंहिंजा माइट किथे था रहनि? प्रोफेसर ओचितो सुवालु कयो। माइट? मुंहिंजो को बि माइट कोन्हे। हिन कुझु अहिड़े अंदाज़ सां जवाबु ॾिनो ॼण त प्रोफेसर बदिरां पंहिंजे पाण खे जवाबु ॾींदो हुजे। ओहो, माफ़ु कजांइ, मूंखे ख़बर न हुई। प्रोफेसर हमदर्दीअ मां चयो। हिते ईंदो रह, तोखे ॾिसी मूंखे के पुराणा ज़माना यादि अची था वञनि। हाणे अवी ॿई जवानड़ा वेही कचहरी करियो, ऐं पोड़ो मुड़ुसु वञी कुझु आराम करियां। प्रोफेसर उथियो त अनू बेसाख्ता उथी बीह रहियो। एतिरी थोरी मुलाक़ात में हिनखे प्रोफेसर लाइ अथाह इज़त पैदा थी वई। प्रोफेसर जे वञण खां पोइ चित्रकार हिन सां पंहिंजी नयुनि तस्वीरुनि मुतलिक़ ॻाल्हियूं कंदो रहियो, ऐं पोइ हिन ओचितो चयो, यार उन ॾींहुं तूं मिसिस अनवर जी दावत में न आहे। हुननि तोखे ॾाढो यादि कयो ऐं शिकायत पे कयूं, ऐं बीमारीअ जे करे अची न सघियुसि। अनूअ कूड़ ॻाल्हायो। हल त हींअर हलूं। हींअर न न, वरी कॾहिं ॿिए भेरे हलंदासूं। अनू न मुलाक़ात जो तसवुरु कंदे ई डिॼी वियो। को ख़ासि कमु त कोन अथई न? न कमु त कोन अथमि। त पोइ हल त हलूं। उहे ॾाढा सुठा माण्हू आहिनि, तुंहिंजी तबियत विंदरी वेंदी। उहे अहिड़ा माण्हू आहिनि जिन लाइ चइबो आहे त कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बुई बहार जी। चित्रकार हिन ते एतिरो ज़ोर भरियो जो हू नेठि हलण लाइ राज़ी थी वियो।